पाछन पोया हलाथी मां। और शीला तू पाण खे अहिड़ी सदा छो पई ॾे? मां जिथे भी गलत आहियां उनजी सदा भोगण लाइ तयार आहियां। पाण खे सजा करे। मां पाण खे सजा न पई ॾियां सर, पर इहो ज़रूर आहे त मां हाणे मोहब्बत जे वतन में रहण नथी चाहियां। मां मञा थी त मां पाण ई इहे सभु हक़ तोखां वठी छॾिया, पर अॼु सिर्फ़ उन हक़ सां तोखे कॉल कई आहे छो जो कुझु अरसो असां ॿिन्हिनि हिक ॿिए सां गॾु गुज़ारियो आहे। छा तूं जहांगीर खां बदिलो वठण में मुंहिंजी मदद करे सघीं तूं? मोहतरमा मूं वटि वक़्तु न आहे ऐं न ई मां अहिड़ी सोच जो आहियां त मुंहिंजो हुन माण्हू सां को बि तालुक़ु न आहे ऐं न ई तव्हां सां को तालुक़ु बचियो आहे। मां पहिरीं चाहियां पियो त तोखां मालूम करे वठां, तुंहिंजे दिलि जी कैफ़ियत मालूम करे वठां। बाबा, मुंहिंजी दिलि, मुंहिंजो ज़हन, मुंहिंजो पूरो वजूद अव्हां जे फ़ैसिले जे लाइ आहे। अव्हां इहो कॾहिं बि न सोचिजो त मां तव्हां जे कयल कंहिं बि फ़ैसिले खां इनकार कंदसि। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।